नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ विरासिटी भरिसां शाह बिरादरी जो मेमन बिरादरी खिलाफ सख्त एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। विरासिटी भरिसां ॻोठ कोट बहादुर जे रहवासी ॻोठाणनि सैद शाहन शाह चीज़ल शाह सालेह शाह ऐं ॿियनि मेमन बिरादरी जे अज़ीम मेमन ऐं ॿियनि जे खिलाफ सख्त एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त अज़ीम मेमन शमई न अॻु असांजी में चोरी कई हुई, जंहिंजो ॾोह संदसि मथां साबित थियो हो। उन्हनि चयो त अज़ीम मेमन बासरनि सां मिली असांजे 10 ॼणनि मथां कूड़ी FIR कटराई आहे, जॾहिं त उन्हनि जो कंहिं बि मामले सां को वास्तो बि न आहे। उन्हनि चयो त अज़ीम मेमन असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं विरासिटी पुलिस मार्फत असांखे हिरासान करे रहियो आहे। उन्हनि आला अख़्तियारनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़े जो नोटिस वठी अज़ीम मेमन खिलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो।